फ़ाइज़ा अली सिंध जे मशहूर फ़नकारनि मां आहे। हुन केतिरा ई अहिड़ा गीत गाया आहिनि जेके हिट थिया आहिनि। नंढड़ी उमिरि खां शोबिस जी दुनिया में एंट्री ॾींदड़ फ़ाइज़ा अली न रुॻो ॻाइणी पर सोशल मीडिया स्टार बि आहे। संदसि टिकटॉक ऐं इंस्टाग्राम अकाउंट बि आहिनि जिते हाणे हू 1 मिलियन जो अंग हासिल करण वारी आहे। फ़ाइज़ा अली बाबति चयो वञे थो त हू 9 अक्टूबर 2002 ते दादूअ में पैदा थी ऐं संदसि ज़ात सोलंगी आहे। हू हैदराबाद में बि रही चुकी आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में राग रंग जी महफ़िलुनि जे सिलसिले में वेंदी रहंदी आहे। अदाकारा हिकु सुठी मॉडल बि आहे ऐं गाननि जी वीडियोज़ में पाण जोहर ॾेखारे थी। मुमताज़ मोलाई अहिड़ो फ़नकार आहे जंहिंसां फ़ाइज़ा अली खे घणो ॾिठो वियो आहे ऐं ताज़ो ॿिन्ही हिकु गानो बि ॻायो आहे जेको पिणु मक़बूल थियो आहे। फ़ाइज़ा अली गुज़िरियल साल अब्दुल हमीद अबड़ो सां शादी कई। संदसि शादीअ में बि हिन जे मदाहनि दिलचस्पी वरिती ऐं ॾुख कयो त हुन ओचितो शादी छो करे वरिती। कुझु वक़्तु संदसि शादी वायरल रही जंहिंमें मथसि मुख़्तलिफ़ इल्ज़ाम बि लॻाया विया, पर बाद में फ़ाइज़ा अली पाण शादी में रज़ामंदी ऐं ख़ुशीअ जो इज़हार कयो हो। जॾहिं त मुमताज़ मोलाई बि हिकु वीडियो बयान में मदाहनि खे अपील कई हुई त हू फ़ाइज़ा अली बाबति ग़लति अफ़वाह न पखेड़नि। फ़ाइज़ा अली शादीअ खां पोइ बि पंहिंजो शोबिस कैरियर जारी रखियो पई अचे ऐं मुख़्तलिफ़ प्रोडक्शन सां गॾु कमु करे रही आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk